बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्यारा ॿारो, अॼु असां अलफ़ जो लिखणु, अलफ़ जा आवाज़ ऐं अलफ़ जा उचार ऐं अलफ़ जा लफ़्ज़ ठाहिणु सिखंदासीं। पहिरीं अलफ़ खे लिखणु सिखंदासीं। पहिरियों अलफ़ जो लिखणु। हीअ अलफ़ जी ॿीह का, हीअ अलफ़ आहे। हिनखे अलफ़ खे लाइन खां मथां छिकबो आहे। लाइन जे मथां छिके लाइन ते आणिबो आहे। वरी इनखे वरी अलफ़ खे वरी मथां छिके अलफ़ जी हीअ लिखणी मां तव्हांखे सम्झाए रहियो आहियां त हीअ अलफ़ खे सिट खां हमेशह मथे बीहारबो आहे ऐं इन जी जाइ सिट खां मथे आहे। हिन जी सिट खां मथे अलफ़ जी जाइ सिट खां मथे आहे। हीअ लाइन आहे, इन लाइन ताईं हिनखे आणिबो आहे। हाणे हीअ अलफ़ थी, हिनखे ॾिबी ज़बर त हीअ थी वेंदो ज़बर जो आवाज़ु। हिनखे हेठां लीक ॾिबी सनड़ी त उनखे चइबो आहे ज़ेर। हिनखे मथां गोरड़े सां नंढड़ी लीक ॾिबी त हिनखे चइबो आहे पेश। हिनखे मथां मंद ॾिबो त हीअ थी वेंदो मंद। हाणे वावड़ियुनि जा टे आवाज़ आहिनि वाव सां। पहिरीं आहे अलफ़ खे लिखणो आहे, अलफ़ खे हमेशह सिट ते ई आणिबो। इन जी जाइ आहे वाव जो गोल हीअं सिट खां थोरो सिट ते बीहारे ऐं हीअ गोल जेको आहे हेठि ॾिबो अलफ़ आहे ओ। हीअ अलफ़ वरी बि हिते सिट ते लिखंदासीं। वरी इन खां वाव जेको आहे सो हेठि लिखबो हीअं। अलफ़ खे मथां वाव खे अलफ़ खे ज़बर ईंदी त थींदो अलफ़ आहे ज़बर आओ। हिनखे अलफ़ खे वरी सिट खां मथां हेठि आणिबो, सिट ते बीहारबो ऐं वाव खे वरी मथे लिखी थोरो ऐं गोल ऐं ॿियो हेठि लिखबो आहे। हिनखे ॾिबो पेश। अलफ़ आहे पेशा ऊ। हीअ ख़ाली आहे अलफ़ आओ। हे ज़बर सां अलफ़ आहे ज़बर आओ। हीअ अलफ़ आहे पेशा ऊ। हीअ आहे अलफ़ ए ये खे हीअं हेठि लिखबो आहे हमेशह। अलफ़ जे ये जी जाइ हीअ आहे हमेशह सिट जे हीअ जेका हीअ अड़ी आहे ओ हीअ अड़ी सिट ते बीहारबी आहे। सिट ते बीहारे हीअं छो जो हेॾो लफ़्ज़ मिलाइण में सवलाई थींदी आहे। हीअं गोलो आणे बाक़ी हेठि ये लिखबो हीअं। इन जे करे ये जी इहा लिखणी तव्हां सम्झी छॾियो त ये खे कीअं लिखबो आहे। हीअ लाइन आहे, हिन लाइन खां शुरू कबो आहे। हीअ गोल आणे ऐं हिनखे गोल वॾे खे हेठि कबो। ये ही हमेशह जेको लफ़्ज़ हूंदो आहे पछाड़ीअ में मुकमिल हूंदो आहे। हिकिड़ा लाइन में लफ़्ज़ में शिकिल मटाईंदा आहिनि। लफ़्ज़ आवाज़ या अखर जेको आहे उहो पंहिंजी शिकिल तब्दील कंदो आहे। हीअ आहे अलफ़ ये ए। वरी हीअ आहे अलफ़ हिते सिट ते आणींदोसीं। वरी ये लिखियोसीं। ये ॾिसो न मां ईअं ई थो लिखां जो तव्हांखे ईअं ई सम्झणो आहे लिखणो आहे। मथां ज़बर आहे हे अलफ़ वरी थी कयासीं हेठि। वरी हिते लिखियोसीं ज़ेर। ये साॻियो ॾींदोसीं। हाणे हीअ टे आवाज़ थी विया, टोटल थी विया 10 आवाज़। हीअ आहे ए ओ आ ओ औ ऊ। ही ए ऐ ई। हेॾा आवाज़ आहिनि अलफ़ जा। 10 आवाज़नि मां हाणे असां तव्हांखे लफ़्ज़ ठाहिणु सेखारींदासीं। लफ़्ज़ जेके आहिनि से लफ़्ज़ ठाहिण जो उसूल आहे 2-4 आवाज़ मिली हिकु लफ़्ज़ ठहंदो आहे। लफ़्ज़ था ठाहियूं ज़बर जो ऐ ङ ण। 3 अखर आहिनि अलफ़ ङ ऐं णे। हिननि खे पहिरीं पटीअ में हीअं लिखबो आहे। जेॾीमहिल लफ़्ज़ ठाहिबो त अलफ़ खे सिट ते आणिबो, हिनखे ज़बर ॾिबी त हीअ थी वियो अ। वरी आयो ङ खे हीअं अलफ़ वांगुरु लिखी ॿ लीकूं ॾेई हीअं ऐं मथां टुका ॾिबा थी वियो अ ङ ण। लफ़्ज़ सिखियासीं अ ङ ण। लफ़्ज़ सिखियासीं अङण। हाणे तव्हांखे उन खां बाद में लफ़्ज़ सेखारींदासीं ज़ेर जो। छाजो सेखारींदासीं? ज़ेर जो। ज़ेर जो आवाज़ आहे इंसाफ़। इंसाफ़। इंसाफ़ जेको आहे अदल खे चइबो आहे इंसाफ़। हाणे अलफ़ जी लिखाई तव्हांखे वरी मां सम्झायां थो। अलफ़ जी लिखाई सिट ते थींदी आहे। अलफ़ ज़ेरे ए नून जी हाणे शिकिल मटिजी वई हिते लिखण में। नून जी शिकिल मटिजी वई, हिनखे अची वई ज़बर। हूअं नून असां हीअं गोल लिखंदा आहियूं नून। इहो नून हाणे हिते मटिजी वियो। मटिजी इन जे करे वेठो हे लफ़्ज़ जे विच में इस्तेमालु थो थिए।
विच में इस्तेमालु थियण जे लाइ हिनखे नून खे अधु लिखिबो, माना बे वांगुरु लिखाई थींदी आहे। हिनखे हिकिड़ो टुको मथां आयो त नून थी वियो। एन साफ़ स्वाद जी बि लिखाई वरी मटिजी वई, स्वाद जी लिखाई हीअं थी वई अधु। हूअं स्वाद असां जेको पढ़ियाऊं पहिरीं पटीअ में उहो स्वाद हीअं लिखिबो आहे, विच में जॾहिं लिखिबो त ईअं थी वियो। आवाज़ में ईंदो त हुनजी शिकिल मटिजी वेंदी। हाणे अलफ़ पोयों आयुसि मंद वारो इंसाफ़। फे जेको पोयों आख़िरी आवाज़ हूंदो आहे उहो मुकमिल हूंदो आहे, उहो जहिड़ी शिकिल पहिरीं में पटीअ में पढ़ी आया आहियूं उहो ई आवाज़ आहे। पेश जो आवाज़ आहे। छाजो आवाज़ आहे? पेश जो। पेश जो आवाज़ आहे न। हाणे ओ लिखिबो ञ खे जीअं मां तव्हांखे सम्झाए चयो अॻु में चयो आहे त आख़िरी लफ़्ज़ जो आख़िरी आवाज़ जहिड़ी शिकिल में हूंदो आहे ओड़ी में लिखिबो आहे, उनखे न मटाइबो आहे लिखण में। बाक़ी विच में जे अचे, विच में ञे अचे, चे अचे, छे अचे, उनजी शिकिल हीअं मटिजी वेंदी आहे। अहिड़े हिसाब सां हे आहे ञे विच में हुजे हा त असां हीअं लिखूं था, हाणे आख़िर में आहे तंहिंजे करे हिनखे ईअं लिखिबो। ॿ आवाज़ आहिनि पाण में मिलिया, हिकिड़ो लफ़्ज़ ठहियो ञ। उन अलफ़ जी पेश खां पोइ आवाज़ आहे आ। छा आहे? आ। शाबाश, अॼु आयो आ ना। पहिरीं हाणे कढंदासीं आवाज़ आ ना। हाणे लिखोसीं मंद, अलफ़ मंद आ। वरी बि हिनखे सिट ते आणिबो आहे, सिट ते बीहारिबो आहे, बहितर लॻंदो आहे आ। जेकॾहिं असां हिनखे हिन लाइन ते हेठि मथे लिखंदासीं या हेठि लिखंदासीं त बि मज़ो न कंदो। हिन जी अलफ़ जी बीहक हमेशह सिट खां मथे हूंदी आहे, सिट खां मथां। वरी नून जी सवाइ मां अॻु में शिकिल वटि ॿुधाई आहे त नून जी शिकिल जेका हूंदी आहे उहा कीअं हूंदी आहे, कहिड़े तरीक़े सां हूंदी आहे। उहा नून जी शिकिल जॾहिं पहिरीं पढ़ियासीं त असां हीअं नून गोल हूंदो आहे, हाणे नून जी शिकिल मटिजी वई, हाणे थी वई ॿिए वांगुरु। हीअं आंदोसीं सिट ते, हिनखे टुको ॾिनोसीं, वरी पोयों अलफ़ अथसि, हिन सां मिलाइबो आ ना। ॿ लफ़्ज़, ॿ आवाज़ पाण में मिलिया त लफ़्ज़ ठहियो आ ना। आन अलफ़ आहे ओ। लाम खे हूअं जॾहिं असां लिखंदा आहियूं पछाड़ी में, लफ़्ज़ जे पछाड़ीअ में लाम खे हीअं लिखिबो, विच में हूंदो त हुनजी शिकिल मटिजी वेंदी आहे। गाफ़ जे शिकिल वांगुरु थींदो आहे हीअं, गाफ़ जी शिकिल वांगुरु विच लफ़्ज़ में। पर ही मंद जो आवाज़ इन जे करे थोरो हिनखे हेठि कबो। ओ वरी पोयों अलफ़ अथसि, अलफ़ खे सिट ते आणिबो, ला द। लफ़्ज़ ठहियो औलाद। ही लफ़्ज़ औलाद, औलाद चइबो आहे जेके पंहिंजा ॿार बच्चा हूंदा आहिनि उन्हनि खे औलाद चइबो आहे। हाणे अचिबो अलफ़ ई। अचूं था अलफ़ आहे पेशा ऊ, के अलफ़ चा, ऊ चा, ऊ चा। अलफ़ आहे पेशा ऊ, के अलफ़ चा, ऊ चा। लफ़्ज़ ठहियो ऊचा। हेठि खां पोइ आहे अलफ़ ये ज़ेरे ई। अलफ़ ये ज़ेरे ई लिखण जे लाइ असांखे पहिरीं अलफ़ लिखणो पवंदो आहे। अलफ़ खे ईअं सिट ते बीहारिबो, ये जी शिकिल मटिजी वई, हीअं थी वई, हेठों ज़ेर ईंदसि ई। ही आवाज़ ई। मां मीम खे गोल सिट ते बीहारिबो ऐं अलफ़ मथे लिखिबो, ईमान। नून जी शिकिल हिते सिट ते बीहारबी, ने। वरी दाल हिन सां मिलाइबो, ईमान दा। दाल अलफ़ दा, अलफ़ वरी सिट ते आयो। री रे हमेशह हेठि लिखिबी आहे, ये जीअं पोयों आहे तीअं लिखिबी, ईमानदारी, ईमानेदारी। ईमानदारी लफ़्ज़ जी माना आहे सचाई। ही हुआ अॼु जा अलफ़ जा आवाज़, उचार, लफ़्ज़ ऐं लिखणु सिखियासीं। अलफ़ खे लिखणु सिखियासीं। हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा।